नवाब शाह वेझो ॾाहिरी बिरादरी जी बिंदुरनि में खूनी तकरार तां मारिजी वलनि जो अंगु सत थी वियो। 10 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ वाहिद बख़्श ॾाहिरी में ज़मीन जी तकरार तां ॾाहिरी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान हिक धुर जा 6 ॼणा ऐं ॿी धुर जो 1 ॼणो मारिजी वियो। मक़तूलनि जी सुञाणप अब्दुल गनी ॾाहिरी, मुबीन ॾाहिरी, मुराद मोहम्मद इब्राहिम, रोशन, मुख्तियार ॾाहिरी ऐं बशीर मुल्ला समेत ॿिया शामिल। मारिजी वलनि जा लाश शाहपुर जानिया अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वरसण वाले। गोलियूं लॻण सबब शहीद ॾाहिरी गुलाम रसूल, गुलाम कादिर, नबी बख्श ऐं गुलाम शबीर ॾाहिरी समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतकिल। SSP नवाब शाह तनवीर अहमद तुनियो चयो आहे त सूरतहाल ते ज़ाब्तो आणण जी दावा कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। वाक़े जी तफ़सीली रिपोर्ट ॾियण जी हिदायत। ऐवान सदर में आला तरीन अस्करी एवार्ड विरहाइण वारी तकरीब। सदर आसिफ अली ज़रदारी अणखुट ख़िदमतुनि ते फौजी आफ़ीसरनि खे एज़ाज़नि सां नवाज़ियो। जनरल ऑफिसर्स खे बहितरीन क़ाइदानी सलाहियतुनि जी एतिराफ़ में हिलाल इम्तियाज़ मिलटी ॾिनो वियो। महांगाई जे मारियल अवाम ते गैस बम किराइण जो इम्कान। सुई नादरन गैस कंपनी 1 साल में 3 भेरो गैस अघनि में वाध करे वरिती। ओघरा ज़रियनि मूजिबि सुई गैस कंपनी गैस अघनि में 155% वाध जी दरख़्वास्त कई आहे। दरख़्वास्त ते ॿुधणी 25 मार्च ते कई वेंदी। उन खां अॻु बि गैस अघनि में 600% वाध थी चुकी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इक़्तिसादी राब्ता कमेटी जी नए सिर जोड़जक करे वरिती। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ECC जो चेयरमैन हूंदो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि इक़्तिसादी, पेट्रोलियम ऐं रिथाबंदी वारा वफ़ाक़ी वज़ीर कमेटी जा मेंबर्स हूंदा। उन खां अॻु वज़ीर आज़म ECC जे चेयरमैनशिप पाण वटि रखी हुई। इस्लामाबाद जी इंतजामिया PTI खे 30 मार्च ते वफ़ाक़ी राजधानी में जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। DC इस्लामाबाद जो चवणु आहे त PTI अॻु बि NOC जी भञकड़ी करे चुकी आहे। अमन अमान जी सूरतहाल ख़राब थियण सबबि जलसे जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। PTI परेड ग्राउंड F9 पार्क में जलसो करण जी इजाज़त घुरी हुई। PCB चेयरमैन मोहसिन नकवी 70 रुकनी नई सिलेक्शन कमेटी जो ऐलान करे छॾियो। वहाब रियाज़, मोहम्मद यूसुफ, अब्दुल रज़ाक ऐं असद शफ़ीक़ सिलेक्शन कमेटी में शामिल। मोहसिन नकवी चयो आहे त पहिरियों भेरो आहे त कमेटी जो को बि चेयरमैन न हूंदो। PCB चेयरमैन तौर बि टीम जी सिलेक्शन में मुदाख़लत न कंदो। क़ौमी टीम जे कोचस जी मुक़ररी वारो मामिलो जल्द हल थी वेंदो। कराची जे इलाइक़े सुलझर बाज़ार में रिटायर्ड पुलिस एहलकार जो सड़ी फौत थियण वारो वाक़ियो क़तल निकितो। पुटनि पारां पीउ खे घुटा ॾेई क़तल करण बाद पेट्रोल हारे बाहि ॾियण जो एतिराफ़। पुलिस मूजिबि वाक़े खे हादसे जो रंग ॾियण लाइ लाश खे साड़ियो वियो। क़तल में मुलज़िम जवाबदार सलमान नाले गिरफ़्तार। ॿियो जवाबदार पुलिस एहलकार इमरान फरार थी वियो। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो। गाजी खोड़ वेझो ॻोठ रहमो कोसो में 16 ॾींहं अॻु क़तल कयल निंगरी शबीरा कोसो केस में अहम अॻुवाराई। गाजी खोड़ पुलिस 4 जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। जवाबदारनि तरफ़ां ॾोह जो बि एतिराफ़। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। संगरार मां मुबैना तौर गुम थियल निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। जैकाबाद, कचमोर, मीरपुर, माथिलो, कंदकोट, नुसरो फिरोज, पनवा, किल, शहजाद कोट, उबावड़ो, सन, ठुल, उडेरोदाल, वारहन ऐं ॿियनि शहरनि में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन पारां प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण जी घुर।
मीरपुर खास में वकील जे पुरस्कार मौत वारे केस में नामज़द सदस्य घरवारी अदालत में पेश। एक ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। वकील सैद एजाज शाह जी घरवारी मुबैना समूह मीडिया खे ॿुधायो आहे त एजाज शाह 14 लाख रुपया वरिता हुआ, जंहिंसां झेड़ो हलंदो हो। एजाज वालिदैन जे करे परेशान रहंदो हो। लकी गुलाम शाह में निगर सां मुबैना बदफेली वीडियो भरे ब्लैकमेल करण जो इंकशाफ। पुलिस इल्ज़ाम में ठाहियल टिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि जो चवणु आहे त निगर सां जवाबदार तौकीर आसिफ ऐं मोहसिन मेमून बदफेली कई। जवाबदार बदफेली जी वीडियो रिकॉर्ड करे निगर खे ब्लैकमेल कंदा रहिया। पीसीबी जे अॻूणे चेयरमैन शहरयार खान जी मलीर में आलिन अखियुनि सां तदफीन। मरहूम जी जनाज़े नमाज़ संदसि राजगाह भोपाल हाउस ते अदा कई वई। वसीम बारी, सरफराज अहमद, डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद समेत इलाइक़े वासिन वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ में वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीसीबी जी क़यादत शिरकत न कई।